सिंधी अदबी संगत जेका विरहाङे खां अॻु क़ाइम थी ऐं लगातार सिंधी अदब ऐं ॿोली लाइ चाखोड़े रही आहे। गोबिंद माल्ही, अयास कादरी, तनवीर अब्बासी, ताज बलोच, शमशेरुल हैदरी, ताज जोयो, अदल सुमरो, अयाज गुल, शम्स सुमरो, मुमताज बुखारी, जुल्फकार सियाल, मुश्ताक फुल ऐं ताज़ो चूंडिजी आयल सिंध जे सुरीले शाइर अहमद सोलंकी ताईं सिंधी अदबी संगत जी डिघी तारीख़ आहे। इन हवाले सां सिंधी अदबी संगत ज़िले घोटकी पारां मीरपुर माथेलो में थियल सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल अहमद सोलंकी जे मान में ॾिनल आजाणे वारी तकरीब में सदारत नाम्यारे शाइर ऐं अदीब ताज जोयो कई, जॾहिं त ख़ासि महिमान सिंधी अदबी संगत जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल अहमद सोलंकी हो ऐं एज़ाज़ी महिमाननि में आज़ाद अनवर कांधड़ो, जबार मल्हा, मीर हाजन मीर ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। नाज़रीन, सिंध जे अदबी संगत जे नए चूंडिजी आयल सेक्रेटरी जनरल अहमद सोलंकी मां शाइरनि ऐं अदीबनि खे वॾियूं उम्मीदूं आहिनि त ॿोली, अदब ऐं शाइरनि तोड़े कहाणीकारनि जे मसइलनि खे बहितर नमूने उजागर कंदो ऐं उम्मीद थी रखिजे त हूअ पंहिंजी सिंधी ॿोली ऐं अदब लाइ ज़रूरु काराइतो किरदार अदा करण सां गॾु समूरियुनि अदबी धुरियुनि खे गॾु खणी हलंदो। कैमरामैन उमर कोराई सां गॾु अशरफ बुखारी।